नाज़रीन, अहम ख़बर शेयर कंदासीं। GD अगवान पीर सैयद कलीमुल्लाह शाह राशिदी पारां सूबाई सलाहकार बराए ज़राअत मंज़ूर हुसैन वसाण सां कराची जे वसाण हाउस में मुलाक़ात थी आहे। अवांखे ॿुधायूं त मुस्लिम लीग फंक्शनल GDA खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार करण जो ऐलान करे छॾियो आहे। खैरपुर ज़िले जी सियासत में राशिदी ख़ानदान पीर ऑफ नारो जो अहम किरदारु आहे। नारो तालको ऐं पीर जो ॻोठ तालको मुस्लिम लीग फंक्शनल जा अक्सरियत वारा तालका रहिया आहिनि। राशिदी ख़ानदान पीर ऑफ नारो तालके जे पीपल्स पार्टी में शमूलियत सां खैरपुर ज़िले जी सियासत में नई हलचल मची वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। GDA अगवान पीर सैयद कलीमुल्लाह शाह राशिदी पारां सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण सां कराची वसाण हाउस ते मुलाक़ात बाद मुस्लिम लीग फंक्शनल GDA खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत करण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। GDA अगवान पीर सैयद कलीमुल्लाह शाह राशिदी पारां सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण सां कराची वसाण हाउस में मुलाक़ात बाद मुस्लिम लीग फंक्शनल GDA खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत करण जो ऐलान करे छॾियो आहे। खैरपुर ज़िले जी सियासत में राशिदी ख़ानदान पीर ऑफ नारो जो अहम किरदारु आहे। नारो तालको ऐं पीर जो ॻोठ तालको मुस्लिम लीग फंक्शनल जा अक्सरियत वारा तालका रहिया आहिनि। राशिदी ख़ानदान पीर ऑफ नारो तालके जे पीपल्स पार्टी में शमूलियत सां खैरपुर ज़िले जी सियासत में नई हलचल मची वई आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर हरीश कुमार सां। हरीश, अपडेट कजो इन बाबति। जी बिल्कुल, GDA अगवान पीर सैयद कलीमुल्लाह शाह राशिदी पारां सूबाई सलाहकार बराए ज़राअत मंज़ूर हुसैन वसाण सां कराची वसाण हाउस से मुलाकात मुस्लिम लीग फंक्शनल GDA खे अलविदा करे पीपल्स पार्टी में बाकायदा शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। इन सिलसिले में 20 नवंबर ते नारे तालके में जलसे जो शेड्यूल पिण पधरो कयो आहे। पीपल्स पार्टी ऐं पीर ऑफ नारा राशिदी खानदान पारां बैनर पे सोशल मीडिया ते वायरल कया विया आहिनि। खैरपुर ज़िले जी सियासत में राशिदी खानदान पीर ऑफ नारो जो अहम किरदारु आहे। नारो तालको ऐं हरीश वरी